टाउन कमेटी सोबोदेरो वार्ड नंबर 5 चकरवारियासो जे जनरल काउंसिलर आज़ाद उम्मीदवार राज अली मंगणे जो वार्ड में इलेक्शन वर्कर तेज करे छड़िया। उन मौके ते ॻोठ हलह ॾितो मंगणेजो में जनरल काउंसिलर जो आज़ाद उम्मीदवार गुलज़ार अली मंगणेजो राज अली मंगणेजो जे हक़ में हथ खणी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे सोबोदेरो मां ज़वार महबूब अली सहतो। जी महबूब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, टाउन कमेटी सोबोदरो वार्ड नंबर 5 चक्कर वारियासो जे जनरल काउंसिलर आज़ाद उम्मीदवार राज अली मंगणे जो वार्ड में इलेक्शन वर्क तेज़ करे छॾी आहे। उन मौके ते ॻोठ अल ॾितो मंगणे जो में जनरल काउंसिलर जो जेको आज़ाद उम्मीदवार बीठल हो गुलज़ार अली मंगणे जो उन राज अली मंगणे जे हक़ में हथ खणी छॾियो। मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे गुलज़ार वधीक चयो त राज अली मंगणे जे हक़ में हथ खणी रहियो आहियां ऐं बिरादरी समेत हिमायत करण जो ऐलान पिणु कयां थो। उन मौके ते मुख़्तलिफ़ ॻोठनि जा मुअज़्ज़िज़ जंहिंमें यार मोहम्मद मंगणे जो, वॾेरो शमीर मंगणे जो, अब्दुल रज़ाक मंगणे जो, गुलाम कादिर मंगणे जो, जावेद अली, दीदार अली मंगणे जो समेत वॾे अंग में माण्हुनि शिरकत कई। जिते अल ॾितो ऐं जेको आहे सो गुलज़ार अली मंगणे जो पारां आयल माण्हुनि लाइ डिनर जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो हो। बाद में आज़ाद उम्मीदवार राज अली मंगणे जो वॾी रैली जे सूरत में मुख़्तलिफ़ ॻोठनि में इलेक्शन वर्क पिणु कई। जी मेहरबानी महबूब, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ।